होसपुर प्रेस क्लब जी साल 2025 जी चूंड थी गुज़री। नए साल जी चूंड में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर नारायण नाज़ प्रेस क्लब होसपुर जो बिना मुकाबले सदर चूंडिजी वियो, जॾहिं जमालुद्दीन ओगाई सरपरस्त आला अब्दुल समीम जानी सीनियर नायब सदर, ज़फ़र शेर भयो नायब सदर, शेरदमान बिजानी जनरल सेक्रेटरी, अब्दुल गफ़ार ओगाई जॉइंट सेक्रेटरी, माजिद मीरानी ऑफिस सेक्रेटरी ऐं असगर ममदानी ख़ज़ानची चूंडिजी विया। चूंड बाद उहिदेदारनि खे हार पाराए मुबारकूं ॾिनी वियूं। ॿिए पासे हिंदू बिरादरी जे अॻवान मुखी सुरेश लाल प्रेस क्लब होसपुर जे नई चूंडिजी आयल बॉडी खे मुबारकूं ॾींदे चयो त उमेद करियूं था त चूंडिजी आयल दोस्त अॻु जीअं मज़लूम ऐं ॾुतल अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद जारी रखंदा। ॿिए तरफ़ जेटीएन न्यूज़ 7 पारां होसपुर जी चूंडिजी आयल बॉडी खे पिणु मुबारकूं पेश कयूं आहिनि।